नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त IG मोटरवे डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG साउथ रीजनल डॉक्टर आफ्ताब अहमद पठान जी ख़सूसी हिदायत SSP मोटरवे सखर गुलाम सरवर भैयो जी निगरानी हेठि DSP मोटरवे गंबट शौकत अली भट्टी जी टीम, असिस्टेंट कमिश्नर राणीपुर मुज़म्मल हुसैन बुगियो जी सरबराही में नेशनल हाईवे राणीपुर जे आसपास क़ाइम हद दख़लनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन कंदे दुकाननि जे अॻियां क़ाइम छपरनि खे डाइण समेत मुख़्तलिफ़ सामान ज़ब्त पिणु कयो वियो आहे। ऑपरेशन में असिस्टेंट डायरेक्टर नेशनल हाईवे अथॉरिटी शाहिद अली, मुख्तियार कार राणीपुर टाउन ऑफिसर राणीपुर, एडिशनल SSP एंटी एंक्रोचमेंट खैरपुर, एडिशनल SHO एंटी एंक्रोचमेंट SHO थाणो राणीपुर पुलिस पार्टी सां गॾु हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में भरपूर हिसो वरितो। हद दख़लनि खे हटाइण ते ट्रांसपोर्ट ऐं सिविल सोसाइटी मोटरवे पुलिस सां गॾु ऑपरेशन में हिसो वठंदे समूरी स्टेक होल्डर्स जे काविशनि खे साराहियो। राणीपुर बस स्टॉप ऐं हाईवे तां हद दख़लियूं ख़त्म कराइण बाद ट्रैफिक बिना रुकावट हलंदड़ आहे। नेशनल हाईवे जे आसपास में हद दख़लनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।